हेडलाइन समाचार इतने अवां ताईं अहम ख़बर पहुचाईंदासीं। कराची में जिते कंज्यूमर प्रोटेक्शन कोड सुई गैस कंपनी ते मजमूई तौर 1,60,000 ॾंड लागू करे छॾियो आहे। अदालत गैस की फ़राहमी न थियण बाबति हिक शहरी की दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधायो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। कराची की कंज्यूमर प्रोटेक्शन कोड सुई गैस कंपनी ते मजमूई तौर 1,60,000 ॾंड लागू करे छॾियो आहे। अदालत गैस की फ़राहमी न थियण बाबति हिक शहरी की दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधायो आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। कराची के कंज्यूमर प्रोटेक्शन कोड सुई गैस कंपनी ते मजमूई तौर 1,60,000 ॾंड लागू करे छॾियो आहे। अदालत सुई गैस की फ़राहमी न थियण बाबति हिक शहरी की दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधायो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। कराची की कंज्यूमर प्रोटेक्शन कोड सुई गैस कंपनी ते मजमूई तौर 1,60,000 ॾंड लागू करे छॾियो आहे। इन हवाले से राब्तो कया कराची में आवाज़ टीवी के रिपोर्टर महताब शहर सां। जी महताब, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदुमि त कराची जी कंज्यूमर प्रोटेक्शन कोर्ट केस में गैस फार्सिन पारां हिकु दरख़्वास्त जमो कराई, जंहिंमें केस में गैस जी ॿुधणी थी। दरख़्वास्त गुज़ार चवंदा त घर में बिजली गैस न पई अचे, बल्कि बिल जेके आहिनि उहे टाइम ते अचनि पिया। अदालत पारां मुख़्तसर वक़्त में फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। जुडिशल मजिस्ट्रेट जावेद कोर जे फ़ैसिले ॿुधाईंदे चयो त गैस कंपनी मथां 1,60,000 रुपया जुर्मानो जेको आहे लागू करे छॾियो आहे। दरख़्वास्त गुज़ार ॿुधाईंदे चयो त 2 महीननि खां गैस कनेक्शन ख़राब हुजण बावजूद भी बिल जेके टाइम ते अचनि पिया। जी ठीक है महताब, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।